हज़ारे उन हंध ते सरतिन कया ते सुहाग उनखे कामिल धो कच्छ में संदो गुल गुलाब सिकंदे सिकंदे साल थी विया तंहिं कोनड़ी खे कसाब पढ़ी ते पिर्त मंझूं अलसती आवाज़ अलफ लाम मीम ज़ाल कल किताब हावी दोज़ख जो हिसाब पोइ लही विसमती हुजे। इन ते शाइना चयोसि हज़ारे उन हंध ते अर्ज़ खणी आयूं कन मेड़िया माणक मोती कन वेतर वाधायूं हिकिड़नि हार पाता ॿियनि छेरूं चिमकायूं यासीन वल क़ुरान हकीम उन जूं मेटियूं मंदायूं ॿियूं जेके बि आयूं से शर्मदियूं थियूं छा हिन अचे कंहिंजी ॻाल्हि आहे ढाई हलीमा ऐं साईं जन जे अचण टे तॾहिं अची त कोड़ी ऐं कीर थी आया मांझी मणियादार जन गड़ा पासे गायो साजूं सभु जमार कुंबेर जे तंद जी हुयनि पहिरें ॾींहुं पचार आओ मथे मंगणा चढ़ी धुरदे वार तोखे घोट घुरायो खलवत लाइ खंगार अतहयात लिल्लाह वसलवात वते बात ही खिली कयूं खीकार अस्सलाम अलैका हुन बि रामतला वबरकातू ही परूड़ जो पचार जो मञी संसार मुल्क ॾिनूं मिठे मोहम्मद खे पर हे यूं हाल पिरायो आदेस न अहवाल ना क्यों नफ्स खे मंझा ज़ोस ज़बाल लंतल हता हिबू मिमा से पाण कयूं पहमाल लधाऊं लतीफ़ जे जानब जो जमाल नांगा थिया निहाल जेके गुर सां गॾिया कापड़ी पर हुन चयो त गुर सां गॾिया कापड़ी लाहे लम लहम वञी मिलिया महबूब सां हेकड़ाई में हिकदमि राज़ी फ़क़ीरा नफ़ी ऐं इस्बात खां अॻु खाधो गम राज़ी मंझ मातम जे मरांत में राज थिए पर चीज़ल छा चयो न जीमान जहान जा सांगा सटियाऊं कातुल नफ़्स क़रीब खणी काती कुठाऊं इन लज़ीन आमनू इहा आयत ॾिठाऊं पोइ मक़सदु सभु मटियाऊं चीज़ल वञी हादी सां हूंदी आहे त अनवर छा चयो न साईं जन जो नूर पहिरीं हुयो ख़्यालु वञी उते आड़ियो मुल्क ठाही मारजो जिते हुई चुप चुपात न की मस्जिद मुल्क में न की बांग सलात न की फिट न की लानत न की वाई हुई का बात न फी इस बात खां अॻु हुया उहे शाक उन महिल अनवर चए वञी अॼु आयूं हो ताक जिते ग़ैर रहो पाक उते बातूनी बचनि थिया ॿिए में चई त ख़्यालु वञी उते आड़ियो जिते आदम माओ मला माना अलाह जी ख़बर न हुई आदम माओ मला न की 14 तोबक हुया न की शम्स कमर जो शुआ न की काबो न की किबलो न की हुई हुई पाण अलाह पोइ अनवर सां अलाह केरु करे पियो ॻाल्हियूं चयूं शाह साहिबु जेको आहे 15 ते आहे 15 से माना 23 सिपारो आहे ज़ुमर ज़ुखरी सूमरा मारू मुंहुं हंदार वसका हम रबियम शराबन तो हुराए पीअन पूज पवार सबा जा सतार मूंखे मारनि में